जो दरिया तोखे घणा भेरा मां झलियो आ त ॿार न खणंदी कर, इन सां तुंहिंजे ॿार खे बि नुक़सान थींदो ऐं तोखे बि। चाची भरे पेट सां थोड़ी ही आहियां जो वजन न खणा। अम्मा सिर्फ वजन न पर घर जो कम बि घटि कंदी कर। बाबा घर जो कम मां न कयां त ॿियो केरु कंदो? मां कंदसि धीअ, मां कंदसि। सालनि खां पोइ त ख़ुशियुनि मल्हाइण जो वक़्तु पियो अचे। खुशियूं छाजू खुशियूं मासी? सुल्तान पुट, मां इन ई इंतज़ार में त आहियां त निमाणीअ खे अलाह साईं पुट ॾे, हिन दर ते खुशियूं अचनि, दुल वॼनि। सचा दी खुशियुनि कारण त सिकी विया आहियूं। पोइ इंतजार छाजो आहे चाचा? हींअर ई था कयूं ख़ुशी। अरे छोरा उथ कठ ताजा, जीअं सॼे ॻोठ खे ख़बर पए त सुल्तान जे घर में पुट अचण वारो आहे। हा अहिड़ा ताजा कंदासीं दुनिया ॾिसंदी। कर ख़बर फोटा अदो अकबर खान न आहे छा? बोतार नंढा वैस वॾो घर ॾे हूंदो। छो भला घर खां ॿाहिरि निकिरण छॾे ॾिनो अथसि छा? ईंदो आहे पर घटि। जेकॾहिं तव्हांजो को कमु अथसि त घर वञी मिली अचोसि। फोटा कमु अथसि तॾहिं त आयो आहियां। अदा साईं जो ख़ैर। ॿियो ख़बर राणा खान चाचा खे किथे पहुचायो अथई? अदा साईं मुंहिंजो त पूरो पूरो शक आलम खान मथां आहे। तव्हांजो शक आलम खान मथां आहे ऐं आलम खान जो शक वरी अवां मथां आहे। हाणे जेकॾहिं अवां ॿई ईअं ई हिक ॿिए जे मथां शक कंदा रहंदो त कॾहिं छोकिरी खे वापसि मोटाए कोन सघंदो। मुंहिंजो शक ग़लति न आहे अदा। मूं सॼी जांच कराए छॾी आहे। ॿिनि टिनि ॾींहंनि में अव्हांखे ख़बर पइजी वेंदी तव्हांजी बदनामी में कंहिंजा हथ आहिनि। तव्हांखे मां सभु कारा छा पधरा करे ॾींदुसि, पोइ ॾिसंदासीं त उन्हनि खे कहिड़ी था सज़ा ॾियो। राणा जेकॾहिं तूं सचो आहीं ऐं मूंखे बदनाम करण में आलम खान जो हथ आहे न त पोइ मूंखे कसम आहे पैदा करण वारी ज़ात जो इन आलम खान जा नंग उन जे घर में महफ़ूज़ रही कोन सघंदा। इहो ई त मां चाहियां थो। पहिरियां ई उमिरि खे मोटाइण जी कोशिश कर, पोइ इन गुनाहगार खे जेका सज़ा माल दुनिया ॾिसंदी दुनिया। पोइ छा था चओ मल्हार? असां त तयार आहियूं। सुभाणे मसालो तुंहिंजे लाइ थींदो। सुभाणे जेको बि मसालो थियो उनखे गोराम खान मुंहुं ॾींदो। बाक़ी जेसि ताईं मां बादल खां पलाज न कंदुमि तेसि ताईं मूंखे मज़ो न ईंदो। गुराम असां तोसां हलंदासीं पर बुटूं ॿधी पोइ। जीअं बि तव्हांजी दिलि चवे, पर मूंसां हली या वांगार वहु। जेसि ताईं बादल मथां मां पंहिंजा हथ साफ़ न कंदमि तेसि ताईं यकीन कर त मूंखे निंड बि न ईंदी। भला इहो ॿुधाए त हिन वक़्तु बादल किथे आहे? ज़मीन ते वेठो हूंदो गाह कंदो। पोइ छा था चओ? हल वहूं था तोसां इहा बि वंगार। छा यादि कंदे? अचो हल। काॾे पोइ पेर ड्राहीं बादल? असां सां मिलियो कोन वेंदे छा? तूं छा थो सम्झी मां तव्हां खां डिॼी वियो आहियां? पोइ हिते बि जवान जा पुट, हिते बि त तोखे ॾेखारियूं था ॾींहं जा तारा।
बादल तोखे बुट बधी वेण जो ॾाढो शौक़ है ना? बुट बधी तूं ये सच्ची न कंदी जेस ताईं तुझे मथों बादर न वसंदा। खुरम बात बंद कर कमीना। गोराम सां फिटाईंदव त वॾो गद थींदो। ॿीहर जेकॾहिं तव्हांखे वेण जो एॾो ई शौक़ु हुजे त खुलेआम विढ़जो, पुटू बधी न। खुलेआम विढ़ो, खुलेआम। अचो संगत। अदी मुझे रिश्ते ही घुरे करे आई। हाँ दा घुरे करे आई आया। पोइ भला आलम खान छा चयो? आलम खान चयो त मां तुंहिंजे भाउ सां पाण ई ॻाल्हाईंदसि। अदी तूं छा थी सम्झी? बहाना आसरो आहे। बहाना छाजो, पूरो रुपये जो रुपयो आसरो आहे। छाजो आसरो? अदा चए तो त मां आलम खान जी भेण सां शादी कंदसि। तूं वञी मुंहिंजे रिश्ते जी घुर कर। राणा खान तूं छा तो समझी त यारी छा सोचो अथई? हिन जड़े गभरू जवान खे संग न ॾींदा त ॿियो हिन ॻोठ में कहिड़ो मोतबरा जंहिंखे संग ॾींदा? हाँ बस तोखे पाण वञणो पवंदो। वञी रिश्ते जी घुर करणी पवंदी आलम खान खां। अदी घुर करे आई। आलम खान रात को ॾेखारियो आहे। बस मुझे वञण जी देर आहे। समझ ले कम पक्को आहे। पोइ हिन में देर छा जी? अॼु वञी आलम खान न मिली आहे। हिन खां अॻु जो तूं देर करी ऐं छोरी जो रिश्तो कंहिं ॿिए हंधि करे वञी बाबा वञी को कमु पको करे आ। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त मां अॼु ई छा मां हींअर थो वञा। हींअर ई वञी आलम खान सां मिलां थो। अदा अदा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। तूं बस वसाई बस। चरियो ही सच में वञी आलम खान घर न पहुचे? मां भी यही तो चाहियां वसाई। हे आलम खान जे वर चढ़े हिनखे सिधो आलम खान कंदो न त ही चरियो असांजे वस जी ॻाल्हि थोरी आहे। अजायो हू त सुॼाए अची पहुचंदो। मां भी इहो थो चाहियां वसाई तॾहिं त सुधरंदो। वाह सियाणी वाह। नालो सियाणी दई बाकी कम त चरन खां बि चट थी करी। हाणे हिक तरफ़ वसाई ॿिए तरफ़ जादो। जेकॾहिं न बर मोह कयोसीं त बि हिननि खां बची कोन सघंदासीं। थोड़ा हींअर उन्हनि जो वक़्तु आहे जेको वणेनि सो करे वठनि। जॾहिं मुंहिंजो वक़्तु आयो न त पोइ मां ॿुधाईंदीसान त मां नानी सियाणी विझंदी आहे न पके में पाणी छॾींदीसान कोन। सियाणी सियाणी तुंहिंजो वक़्तु वियो। जेसि ताणी न इहा जादो ऐं वसाई हिकु आहिनि तेसी ताईं तूं उन्हनि जो कुझु बि बिगाड़े नथी सघीं। जेकॾहिं जादो ऐं वसाईअ सां हिसाब बराबरि करणो अथई न त पहिरियां पाण में उन्हनि खे वेढ़ाए। थोड़ा अॼु त वॾी अकुल वारी ॻाल्हि कई अथई। चई जाई तूं पहिरीं न ॿिन्ही ॾाइणनि खे वेढ़ाइण जो सोचूं। पर ईअं वेढ़ाया न ईअं वेढ़ाइण जो ॿिन्ही जे चूंडनि में हिक ॿिए जा हथ हुजनि। पोइ उन मौके मां फ़ाइदो वठी ॿिन्ही खे लुटण शुरू कयां। न सियाणी न पेर किथे अथई? छो रखाए पेरनि ते हथ त अहिड़ो कमु न कजांइ। पहिरियां ई पाप ॾकनि था। मां परेशान आहियां इन लाइ त हिकु हफ़्ते जे अंदरि इन जादो जा 40,000 किथां आणींदुसि। असांजे हिसाब में 10,000 था थियनि ऐं हुननि जे हिसाब में 40,000 था थियनि। इहो ज़ुल्म आहे या न आहे? सरासर ज़ुल्म आहे। खणी जो असां जादो खे मेड़ मिंथ करे 10,000 ते राज़ी बि कयूं पर असां वटि हिन महिल 10 रुपयनि जी बि हैसियत कोन्हे त 10,000 किथां वापसि कंदासीं। ए ॾेई वेंदासीं 10,000। तूं जो छो तो साह वञी? साह न वञे ॾिठी कोन्हे त जादो मूंखे धमकी ॾेई वई आहे। हिकु हफ़्ते में पैसा वापसि न कयासीं त हाणे तोखे त कुझु कोन चवंदियूं पर मूंखे खणी वञी जांड्रह में जोटींदियूं। जांड्रह में कुझु सोच सियाणी त मुंहिंजो छा थींदो। तुंहिंजो ख़ैर आहे मुआ अटे ते चटी। कुझु मूंखे पंहिंजो सोचण ॾे।
मां बानानी सियाणी विझंदी आ ॿियनि जे रधे पके में पाणी, पर लॻे थो हिन दफ़े मुंहिंजे ई रधे पके में पाणी नायणी विझंदी। असां खणी जो ॿिनि ॼणनि पंहिंजा मुंहं लिकाए रखिया हुया, पर मूंखे या पूरी पक आहे तो गोराम सां गॾु गुलू ऐं मल्हार हुया। इन्हनि कमीननि खां सवाइ ॿियो थी केरु थो सघे? जेकॾहिं तव्हां हुननि सां विढ़ंदो त ज़ाहिर आहे हू प्लान त कंदा न। रेस अकबर खान जी न्याणी जो मसलो असांजी गिच में न हुजे हा न, त मां हिननि खे ॿुधायां त जहिड़ो कीअं थींदो आहे। अदासे जॾहिं असां गोराम खे खणण जे लाइ बस बादल ॿाहिरि जूं ॻाल्हियूं घर में न कंदो कर ऐं न वरी घर जूं ॻाल्हियूं ॿाहिरि कंदो कर। जेकॾहिं इहा ॻाल्हि घर में कंदो त असां हिन ॻाल्हि जो पड़ो खणी ॻोठ में घुमाइण लाइ थोरे ई वेंदियूंसीं। नज़ीरा मूंखे पक आहे तूं ई अदी घर खां ॿाहिरि पेर नाहियूं रखंदियूं। मुंहिंजो इहो मक़सदु न आहे त इन ॻाल्हि जी तव्हांखे ख़बर न पवे। त पोइ आलम बादल खे छो रोके छॾी? मुड़ुस जो शान न आहे त परावन मर्दनि जा नाला घर में वठे ऐं न वरी ॿाहिरि ई मसला वेही घर में हल करे। ॿाहिरि मसइलनि खे घर जी चाट खां ॿाहिरि रखे घर में खणंदो न त घर में सुकून रहंदो। ॿाहिरिनि ॻाल्हियुनि खे छॾे हाणे इहो ॿुधाए त पुनल जो छा थियो? हो वापसि जीअरो मोटी बि ईंदो या मरी खपी वियो? नज़ीरा सोट पुनल मौत जे मुंहं में घिरी वेठो आहे। जेकॾहिं उतां निकिरी बि आयो न त बचंदो कोन। तव्हां हुनखे मोह साए छॾियो। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो तव्हां ॿई जो दरिया मूं तव्हां ॿिन्ही खे हिते इन लाइ घुरायो आहे। मां जी मर्ज़ी ॼाणण थो चाहियां। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो तव्हां ॿई निकाह लाइ राज़ी आहियो? बाक़ी एॾा कछाला छाजे लाइ कया आहिनि राणा खान? छोकिरी तूं ॿुधाए। जी चाचा साईं, मां पूनल सां निकाह करणु चाहियां थी पंहिंजी रज़ा ऐं ख़ुशीअ सां। ठीकु आहे, पर अलाह न करे जेकॾहिं सुभाणे इहो मसलो कोरड़ ताईं वञे त पोइ बि मुंहिंजो इहो साॻियो ई बयानु हूंदो। दोस्तो तूं पूरी तयारी करे छॾ। सुभाणे हिन ॿिन्ही जो निकाह थियणु घुरिजे, सो बि धूमधाम सां ऐं पूरी तयारी सां। बेफिक्र रहो बाबा साईं, सम्झ तयारी थी वई। जेकॾहिं तूं मूमल खे माफ़ नथो करे सघीं त पोइ हुनखे वापसि मोटाइण जी कोशिश बि न कर। छॾे ॾे हुनखे हुनजी क़िस्मत ते त वञी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। बानू बेगम उन कदम खणण खां पहिरियां जेकॾहिं उहो पंहिंजे दिलि जी ॻाल्हि करे आ त छा असीं हुनजो रायो न रखूं? ॿुधाए चओ। न बाबा न, हींअर त तव्हां चओ पिया, पर अधी मूमल जॾहिं तव्हां सां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि करे हा न, तव्हां न मञियो हा। माठ करे वे, पीउ साम्हूं थी ॻाल्हाई। माउ पीउ औलाद जो भलो ई सोचींदा आहिनि। अमा, माउ पीउ त औलाद जो भलो ई सोचींदा आहिनि, पर औलाद खे बि त पंहिंजी ज़िंदगी जीअण जो हक़ आहे। मूं अमा खां कॾहिं जीअण जो हक़ खसियो आहे? मुंहिंजी अमा, मूं तव्हांखे पुटनि जहिड़ो प्यार ॾिनो आहे। पोइ बि तव्हांजी भेण मुंहिंजो शर्म मां कंध चुकावी ऐं चओ था त हुनखे माफ़ कयां? न न पुट न, कॾहिं बि। मां इहो नथी चाहियां त तव्हां हुनखे माफ़ करे छॾियो, बसि हुनजो पीछो करणु छॾे ॾियो। न बानू बेगम न, हाणे मूमल खे वापसि अचणो ई पवंदो। हिन ॻोठ में हुनजी ज़िंदगी जो फ़ैसिलो थींदो। अकबर, हिन वक़्तु तूं पंहिंजी इज़त जो मान मथां रखण ख़ातिर मूमल खे घुराए सज़ा ॾींदे, पर पोइ बि इहो सूर सॼी ज़िंदगी तुंहिंजे सीने मां ख़तम न थींदो। पोइ तूं पछताईंदे। तंहिंखां सुठो आहे त तूं हिन वक़्तु सोच। मूंखे को पछता कोन थींदो बानू बेगम। मूं सोचे छॾियो आहे त मूमल खे हर हाल में आणो पवंदो। बसि हुन खां पोइ सोचींदासीं त हुनजो छा करणु घुरिजे। ज़िंदगी बख़्श करणु घुरिजे या हुनखे सज़ा ॾियणु घुरिजे। जॾहिं न मूमल साम्हूं आई, मूंखे पूरी उमेद आहे त तुंहिंजी दिलि उन लाइ ज़रूर नरम थींदी। तुंहिंजो अदो काॾे वियो आहे? अदो मूमल ऐं पुनल जो बिलो करण वियो आहे। सच ॿुधाए गोराम, तुंहिंजो अदो मूमल ऐं पुनल जी शादी पियो कराए? अदी चई त ईअं वियो आहे, पर कहिड़ो लाचार आहे उन्हनि जी शादी कराइण जो? ज़ाहिर आहे कुझु त सोचो हूंदई न। तुंहिंजे भाउ जी सोच सदाईं उबती, इहो ई उबतो सुबतो सोचे
पंहिंजी तबाही करे छॾी अथसि, अञा बि मुड़े नथो। जी अदा साईं। तूं अॼु मूं तरफ़ निकिरी अच गोराम। मां तव्हां न निकिरी अचां, पर छो दा? छो के छॾ, जेको चयो अथमि सो तो कर। हींअर जो हींअर निकिर, हिते पहुचण वारी कर। ठीकु आहे अदा, ठीकु आहे, मां निकिरां थो। ऐं हा ॿुध, थोरो ख्याल सां। आलम खान आरा तुंहिंजी दाड़ में हूंदा। अदा साईं, तव्हां बेफ़िक्र थी वेही रहो, उन्हनि जे मलाइकनि खे बि ख़बर न पवंदी। ठीकु आहे, मूंखे इंतज़ार रहंदो। हिकु त आलम वारा होश में न आहिनि, ॿियो तूं बि वती तो अकेलो घुमंदो। अल्लाह ख़ैर कर। अदी, तूं मुंहिंजे लाइ परेशान न थी। उथ हाणे मुंहिंजे लाइ कपिड़ा कढी वठ त मां तयारु थियां। अस्सलाम वालेकुम। हाथ बड़े जानो जी, मां गाय दही लो, इनके चक पाया न बस जूसे करा। वो एक जी करा मुका मिट्टी कर। बस एक चक्कर पे मिट्टी दी हुई। तू जा दुश्मन मुंह जा दुश्मन से मुंह जा। तू वडी सवड़ पाए सुनी रह जाए। तू जा तू मां गोले गोले मारी दो। के कर मुठी की ए मिठी मेरी या कुआर मांगो। बाबू गलत कहो था। बाबू सावड़ मला तुम्हारे छोरे हो मारो टप्पो किए खड़ी रही ओयो तो कुआ छोटे न बस ये दरिया ने गई रुक गई या वजह जे नहीं हो कहिड़ियूं ख़बरूं थो करे झाड़ा खान। अॼुकल्ह जी औलाद के जे चए में आहे छा? छो न आहिनि चए चवण में। यार सावण मुंहिंजी ॻाल्हि हू मञे चाहे न मञे, पर जेकॾहिं मुआरो छोरो तो आहे चोरे वांगुरु इहो उपतो कमु करे हा न, पहिरें त हिन छोरे के मां सीने वारी बंदूक थो कयां डिंगो ई डिंग। झाड़ा मुसलो विछाए ख़ैर घुर, जेको न मुंहिंजो पुटु कमु करे वियो आहे, इहो के दुश्मन जो ॿार बि कमु न करे। तुम्हारे छोरे सही कंधारन वारो कोई नहीं, कंधारन वारो वॾो को बेग़ैरत आहीं। न त तूं कंदे छा? हाँ छा कंदे? जंहिंजी भाणे जी भॼी वई हुजे वरी उहो मथे उफ़तियूं सुफ़तियूं ॻाल्हियूं कंदो त हुनखे बेग़ैरत न चवां त छा चवां? कुझु गैरत कर झाड़ा खान, कुझु गैरत कर। मुंहिंजो पुटु आहे, कंधु हेठि करे थो घुमां, ऐं तव्हांजी त न्याणी। अरे बस है बस खबर आ मुके न तो केरो गैरती माण्हू है। वो केरू वरू पाणी मां न कढण दे। अल्लाह ने हल, तू सावण खान खां सुरीलो नहीं, मां तुंहिंजी इज़त पो कयां। तू वञे तो सावण खान खां सुरीलो थींदो, ऐं हली ता विझाए न मथे में धूड़। अरे तू जा मथे में धूड़ विझंदे, मथे में पुट धूड़ त विझंदो अकबर खान तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदा। धूड़ त विझे मुड़स माण्हू थिया ॻोठ। सुल्तान मूंखे पूरी पूरी पक आहे त पुनहल खे लिकाइण में तुंहिंजा ऐं राणा खान जा हथ आहिनि। पर राणा खान त चए थो त इहो कमु आलम खान जो आहे। तूं छा थो सम्झे त आलम खान रईस वॾे खे बदनाम कंदो? तूं सीधो साधो सम्झो आलम खान खे अंदर में वॾो गुंडरो अथई। खोटा, आलम खान रईस अकबर खान जी पग में अखियूं विझी वेठो आहे, तॾहिं तो पियो रईस अकबर खान जी संधी करे। अरे गुलू, तव्हां भुलियल आहियो भुलियल।
तव्हां छा था सम्झो त आलम खान अकबर खान सां धोखो कंदो? खोटा तूं भुलियल आहीं तूं। मूं त ॿुधो हो त आलम खान पंहिंजे भाउ जे लाइ संग घुरियो रैस खां। जॾहिं हुन इनकार कयो त पोइ आलम खान ड्रामो कयो आहे। यार मूंखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे सुल्तान। आलम खान सोचे त इहो कमु सुल्तान जो आहे ऐं तूं सोचई त इहो कमु आलम खान जो आहे। खोटा छा आलम खान जे चवण ते असां ॾोही थी वेंदासीं? इहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो त रैस खे बदनाम करण में कंहिंजा हथ आहिनि। खोटा तोखे ऐं रैस खे आलम खान मुंझावे थो। तव्हां जहिड़नि गुॾनि खे पंहिंजे खाॿे हथ सां खेॾाईंदो आहे। यार मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे सुल्तान। तूं थो चई त इहो कमु आलम खान जो आहे, आलम खान थो चए त इहो कमु सुल्तान ऐं राणा जो आहे। मल्हार जंहिंखे न तूं गुॾो थो सम्झी उहो दरियाव अथई दरियाव। जॾहिं न रत जी रांदि शुरू थी त पोइ ख़बर पवंदई त केरु विगड़ियुनि जो गुॾो आहे ऐं केरु खतरनि जो खिलाड़ी। मां आहियां कमदार फोटो, जंहिंखे हणंदो आहियां सोटो, धक लॻे जा न चङो। हल फोटा सभु मौत जा खिलाड़ी। मानी आहे घणी, मोचड़ो आहे खट। तरफ आए ऐं पंहिंजे कड़नि दोस्तनि ॾांहुं वञी रहियो आहे। चाच घणी पवंदी तॾहिं मां पंहिंजे सोट में पहुची सघंदुसि। सुबुह तलाए कंहिं मूवी वारे खे बि चई छॾियो दोस्तो निकाह जी पूरी रिकॉर्डिंग कराइजो। सुभाणे जेकॾहिं इहो केस कोर्ट में थो वञे तो सबूत तौर असां वटि का त शइ हुजे न। राणा खान चए थो त असां जांच में आहियूं। थी सघे थो त गोराम गोला में निकितो हुजे। बाबा साईं तव्हां छा था सम्झो त राणा तव्हांजो भाउ तव्हां खां सचो आहे? मां परेशान आहियां इन लाइ त हिकु हफ़्ते जे अंदरि इन जादो जा 40,000 किथां आणींदुसि। असांजे हिसाब में 10,000 था थियनि ऐं हुननि जे हिसाब में 40,000 था थियनि। इहो ज़ुल्म आहे या न आहे? सरासर ज़ुल्म आहे। खणी जो असां जादो खे मेड़ मिनत करे 10,000 ते राज़ी बि कयूं, पर असां वटि हिन महिल 10 रुपयनि जी बि हसियत कोन्हे त 10,000 किथां वापसि कंदासीं। ए ॾेई वेंदासीं 10,000। तूं जो छो तो साह वञे? साह न वञे, ॾिठी कोन्हे त जादो मूंखे धमकी ॾेई वई आहे। हिकु हफ़्ते में पैसा वापसि न कयासीं त हाणे तोखे त कुझु कोन चवंदियूं, पर मूंखे खणी वञी जांड्रह में जोटींदियूं। जांड्रह में कुझु सोच सियाणी त मुंहिंजो छा थींदो। तुंहिंजो ख़ैर आहे मुआ अटे ते चटी। कुझु मूंखे पंहिंजो सोचण ॾे। मां बानानी सियाणी विझंदी आहियां ॿियनि जे रधे पके में पाणी, पर लॻे थो हिन दफ़े मुंहिंजे ई रधे पके में पाणी नायणी विझंदियूं। असां खणी जो ॿिनि ॼणनि पंहिंजा मुंहं लिकाए रखिया हुया, पर मूंखे इहा पूरी पक आहे त गोराम सां गॾु गुलू ऐं मल्हार हुया। इन्हनि कमीननि खां सवाइ ॿियो थी केरु थो सघे? जेकॾहिं तव्हां हुननि सां विढ़ंदो त ज़ाहिर आहे हू प्लान त कंदा न। रेस अकबर खान जी न्याणी जो मसलो असांजी गिच में न हुजे हा न त मां हिननि खे ॿुधायां त जहिड़ो कीअं थींदो आहे। अदासे जॾहिं असां गोराम खे खणण जे लाइ बस बदल ॿाहिरि जूं ॻाल्हियूं घर में न कंदो कर ऐं न वरी घर जूं ॻाल्हियूं ॿाहिरि कंदो कर। जेकॾहिं इहा ॻाल्हि घर में कंदो त असां हिन ॻाल्हि जो पड़ो खणी ॻोठ में घुमाइण लाइ तो रही वेंदियूंसीं। नज़ीरा मूंखे पक आहे
तूं ई हदी घर खां ॿाहिरि पेर नायूं रखंदियूं मुंहिंजो इहो मक़सदु न आहे त इन ॻाल्हि जी तव्हांखे ख़बर न पवे त पोइ आलम बादल खे छो रोके छॾी मुड़ुस जो शान न आहे त परावन मर्दनि जा नाला घर में वठे ऐं न वरी ॿाहिरि ई मसइला वेही घर में हल करे ॿाहिरि मसइलनि खे घर जी चाट खां ॿाहिरि रखे घर में खणंदो न त घर में सुकून रहंदो ॿाहिरिनि ॻाल्हियुनि खे छॾे हाणे इहो ॿुधाए त पुनल जो छा थियो हो वापसि जीअरो मोटी बि ईंदो या मरी खपी वियो नज़ीरा सोट पुनल मौत जे मुंहं में घिरी वेठो आहे जेकॾहिं उतां निकिरी बि आयो न त बचंदो कोन तव्हां हुनखे मोह साए छॾियो काॾे पोइ पेर ड्राही बादल असां सां मिलियो कोन वेंदे छा तूं छा थो सम्झी मां तव्हां खां डिॼी वियो आहियां पोइ हिते बि जवान जा पुट हिते बि त तोखे ॾेखारियूं था ॾींहं जा तारा बादल तोखे बुट ॿधी वेहण जो ॾाढो शौक़ु आहे है न बुट ॿधी तूं ईअं सची न कंदी जेसि ताईं तुंहिंजे मथां बादर न वसंदा वात बंदि कर कमीना गोराम सां फिटाईंदव त वॾो गंद थींदो ॿीहर जेकॾहिं तव्हांखे वेहण जो एॾो ई शौक़ु हुजे त खुलेआम विढ़जो पुटू ॿधी न खुलेआम विढ़ो खुलेआम अचो संगत अदी मुंहिंजे रिश्ते जी घुर करे आई हा दा घुर करे आई आहियां पोइ भला आलम खान छा चयो आलम खान चयो त मां तुंहिंजे भाउ सां पाण ई ॻाल्हाईंदसि अदी तूं छा थी सम्झी बहाना आसरो आहे बहाना छाजो पूरो रुपये जो रुपयो आसरो आहे छाजो आसरो अदा चए तो त मां आलम खान जी भेण सां शादी कंदसि तूं वञी मुंहिंजे रिश्ते जी घुर कर राणा खान तूं छा तो समझी त सारी छा सोचो अथई हिन जड़े गभरू जवान खे संग न ॾींदा त ॿियो हिन ॻोठ में कहिड़ो मोतबर आहे जंहिंखे संग ॾींदा हा बस तोखे पाण वञणो पवंदो वचन जो दरिया तोखे घणा भेरा मां झलियो आ त ॿार न खणंदी कर इन सां तुंहिंजे ॿार खे बि नुक़सान थींदो ऐं तोखे बि चाची भरे पेट सां थोड़े ई आहियां जो वजन न खणा अम्मा सिर्फ वजन न पर घर जो कम बि घटि कंदी कर बाबा घर जो कम मां न कयां त ॿियो केरु कंदो मां कंदसि धीअ मां कंदसि सालनि खां पोइ त ख़ुशियुनि मल्हाइण जो वक़्तु पियो अचे खुशियूं छाजू खुशियूं मासी सुल्तान पुट मां इन ई इंतज़ार में त आहियां त निमाणीअ खे अलाह साईं पुट ॾे हिन दर ते खुशियूं अचनि दुल वॼनि सचा दी खुशियुनि कारण त सिकी विया आहियूं पोइ इंतजार छाजो आहे चाचा हींअर ई थाकियूं खुशी अरे छोरा उथ कट ताजा जीअं सॼे ॻोठ खे ख़बर पए त सुल्तान जे घर में पुट अचण वारो आहे हा अहिड़ा ताजा कंदासीं दुनिया ॾिसंदी कर ख़बर फोटा अदो अकबर खान न आहे छा बोतार नंढा रैस वॾो घर ॾे हूंदो छो भला घर खां ॿाहिरि निकिरण छॾे ॾिनो अथसि छा ईंदो आहे पर घटि जेकॾहिं तव्हांजो को कमु अथसि त घर वञी मिली अचोसि फोटा कमु अथसि तॾहिं त आयो आहियां अदा साईं जो ख़ैर ॿियो ख़बर राणा खान
जांच खे किथे पहुचायो हुई? पता साईं मुंहिंजो त पूरो पूरो शक आलम खान मथां आहे। तव्हांजो शक आलम खान मथां आहे ऐं आलम खान जो शक वरी अवां मथां आहे। हाणे जेकॾहिं अवां ॿई ईअं ई हिक ॿिए जे मथां शक कंदा रहंदव त कॾहिं छोकिरी खे वापसि मोटाए कोन सघंदो। मुंहिंजो शक ग़लति न आहे त मूं सॼी जांच कराए छॾी आहे। 2-3 ॾींहंनि में अव्हांखे ख़बर पइजी वेंदी तव्हांजी बदनामी में कंहिंजा हथ आहिनि। तव्हांखे मां सभु कारा छा पधरा करे ॾींदुसि, पोइ ॾिसंदासीं त उन्हनि खे कहिड़ी था सज़ा ॾियो। राणा जेकॾहिं तूं सचो आहीं ऐं मूंखे बदनाम करण में आलम खान जो हथ आहे न त पोइ मूंखे कसम आहे पैदा करण वारी ज़ात जो इन आलम खान जा नंग मुन जे घर में महफ़ूज़ रही कोन सघंदा। इहो ई त मां चाहियां थो। पहिरियां ई उमिरि खे मोटाइण जी कोशिश कर, पोइ इन गुनाहगार खे जेका सज़ा मां ॾींदुसि दुनिया ॾिसंदी दुनिया। पोइ छा था चओ मल्हार? असां त तयार आहियूं। सुभाणे मसालो तुंहिंजे लाइ थींदो। सुभाणे जेको बि मसलो थियो उनखे गोराम खान मुंहुं ॾींदो। बाक़ी जेसि ताईं मां बादल खां पलाज न कंदुमि तेसि ताईं मूंखे मज़ो न ईंदो। गुराम असां तोसां हलंदासीं पर बुटूं ॿधी पोइ। जीअं बि तव्हांजी दिलि चवे, पर मूंसां हली या वांगार वहू। जेसि ताईं बादल मथां मां पंहिंजा हथ साफ़ न कंदमि तेसि ताईं यकीन कर त मूंखे निंड बि न ईंदी। भला इहो ॿुधाए त हिन वक़्तु बादल किथे आहे? ज़मीन ते वेठो हूंदो गाह कंदो। पोइ छा था चओ? हल वहूं था तोसां इहा बि वंगार। हा यादि कंदे अचो हल। रिश्ते जी घुर करणी पवंदी आलम खान खां। अती घुर करे आया आलम खान रात को ॾेखारियो आहे। बस मुझे वञण जी देर आहे। समझ ले कम पक्को आहे। पोइ हिन में देरि छाजी? अॼु वञी आलम खान न मिली आहे। हिन खां अॻु जो तूं देरि करी ऐं छोरी जो रिश्तो कंहिं ॿिए हंधि करे वञी बाबा वञी तुंहिंजो कमु पको करे आ। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त मां अॼु ई छा मां हींअर थो वञा। हींअर ई वञी आलम खान सां मिलां थो। अदा अदा मुझे ॻाल्हि त ॿुध। तूं बस वसाई बस। चरियो ही सच में वञी आलम खान जे घर न पहुचे? मां बि इहो ई थो चाहियां वसाई त हे आलम खान जे वर चढ़े हिनखे सिधो आलम खान कंदो न त ही चरियो असांजे वस जी ॻाल्हि थोरी आहे। अजायो हू त सुॼाए अची पहुचंदो। मां बि इहो थो चाहियां वसाई तॾहिं त सुधरंदो। वाह सियाणी वाह। नालो सियाणी दई बाकी कम त चरियन खां बि चट थी करी। हाणे हिक तरफ़ वसाई ॿिए तरफ़ जादो। जेकॾहिं न बर मोह कयोसीं त बि हिननि खां बची कोन सघंदासीं। थोड़ा हींअर उन्हनि जो वक़्तु आहे जेको वणनि सो करे वठनि। जॾहिं मुंहिंजो वक़्तु आयो न त पोइ मां ॿुधाईंदीसान त मां हा नानी सियाणी विझंदी आहे न धे पके में पाणी छॾींदीसान कोन। सियाणी सियाणी तुंहिंजो वक़्तु वियो। जेसि ताणी न इहा जादो ऐं वसाई हिकु आहिनि तेसी ताईं तूं उन्हनि जो कुझु बि बिगाड़े नथी सघीं। जेकॾहिं जादो ऐं वसाईअ सां हिसाब बराबरि करणो अथई न त पहिरियां पाण में उन्हनि खे वेड़ाए। थोड़ा अॼु त वॾी अकुल वारी ॻाल्हि कई अथई। चई जाई तूं पहिरीं न ॿिन्ही ॻाइणनि खे वेड़ाइण जो सोचूं पर ईअं वेड़ाया न ईअं वेड़ाइण जो ॿिन्ही जे चूंडनि में हिक ॿिए जा हथ हुजनि। पोइ उन मौके मां फ़ाइदो वठी ॿिन्ही खे लुटण शुरू कयां। न सियाणी न पेर किथे अथई? छो रखाए पेरनि ते हथ त अहिड़ो कमु न कजांइ। पहिरियां ई पाप ॾकनि।